नए वज़ीर आज़म की चूंड अॼु 11 वॻे थींदी। शहबाज शरीफ़ मुस्लिम लीग नून ऐं इत्तेहादी पार्टियुनि जो गॾियल उम्मीदवार। सुन्नी इत्तेहाद काउंसिल तरफ़ां वज़ारत उज़्मा लाइ उमर अयूब उम्मीदवार नामज़द थियल। छिनछाण जे अमल खां पोइ शहबाज शरीफ़ जा नामज़दगी काग़ज़ मंज़ूर। उमर अयूब जा भी नामज़दगी काग़ज़ मंज़ूर कया विया। सदारती इलेक्शन में पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग के गॾियल उम्मीदवार आसिफ अली ज़रदारी सुन्नी इत्तेहाद काउंसिल के महमूद खान अचकज़ई में मुक़ाबलो थींदो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल तरफ़ां पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी के सरबराह महमूद खान अचकज़ई के सदारती उम्मीदवार नामज़द किया वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पार्टी अॻुवाननि सां गॾिजी आसिफ अली ज़रदारी जा नामज़दगी फॉर्म जमा कराया। सॼे मुल्क में मीसाक मफ़ाहमत की ज़रूरत है। पार्लियामेंट में मौजूद समूरियुनि पार्टियुनि सां मफ़ाहमत की शुरुआत कंदासीं। कंहिं हिक जमात लाइ मसइलनि जो मुक़ाबिलो करणु ॾुखियो आहे। सभु गॾिजी मसइला हल करण की कोशिश करियूं त हाकारी नतीजा ॾेई सघजनि था। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु आहे त बलोचिस्तान के अवाम जा मसइला हल करण की कोशिश कई वेंदी। बलोचिस्तान हुकूमत जे वसीलनि मां अवाम खे रिलीफ फराहम कयो वेंदो। MQM सां माज़ीअ में लाॻापा सुठा रहा, उन्हनि खां भी वोट वठंदासीं। असांजी मकानी हुकूमत हिन वक़्तु ताक़तवर आहे। MQM जो मुतालबो पंजाब जी मकानी हुकूमत लाइ थी सघे थो। बिलावल भुट्टो चई चुको आहे त असांखे सिंध समेत हर हंधि चूंड बाबति ख़दशा आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त अली अमीन गंडापुर जे ॻाल्हाइण मां लॻे थो त पार्टीअ जी गाइडलाइन छा आहे। सदारती इलेक्शन में सुन्नी इत्तेहाद काउंसिल के उम्मीदवार महमूद खान अचकज़ई की जमीयत उलमा इस्लाम के सरबराह मौलाना फजल रहमान से मुलाकात। महमूद खान अचकज़ई मौलाना फजल रहमान खान सदर के वोट लाइ वोट घुरी वरतो। पार्टी अॻुवाननि सां मुशावरत करे आगाह कंदुसि। मौलाना फजल रहमान जो महमूद खान अचकज़ई के जवाब। पीपल्स पार्टी जो सरफराज बुगटी 41 वोट खणी बलोचिस्तान जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो। सरफराज बुगटीअ खे वॾी वज़ारत लाइ 33 मेंबरनि जी हिमायत घुर्बल हुई। JU ऐं नेशनल पार्टी जे मेंबरनि वॾी वज़ारत जी चूंड में हिसो न वरितो। पाकिस्तान में सियासी बेयकीनी जी सूरतहाल आहे। मफ़ाहमत जी सियासत मुल्क की ज़रूरत है। आसिफ अली ज़रदारी मुल्क के ॾुखियाईनि मां कढंदो। बलोचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज बुगटी जो इजलास के ख़िताब संदसि चवणु आहे त PP मुल्क के आइन ॾिनो, उहा ई मुल्क के ॾुखियाईनि मां कढंदी। बलोचिस्तान के नए वॾे वज़ीर सरफराज बुगटी हलफ़ खणी वरितो। खेस गार्ड ऑफ ऑनर भी पेश। हलफ़ बरदारी तकरीब में बिलावल भुट्टो ज़रदारी की भी शिरकत। कंबर की अदालत के हुक्म ते नसीराबाद के मक़तूल उस्ताद हिदायतुल्लाह लोहार जो कत्ल केस दाखिल। मक़तूल की धी ससी लोहार की फरियाद ते 3 जवाबदारनि के खिलाफ FIR दाखिल कई वई। सिंध के अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत लाल शहबाज कलंदर के 772 उर्स जूं पुॼाणी वारियूं तकरीबूं जारी। मेले के आख़िरी ॾियारे ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की मज़ार ते हाज़िरी। मलाखड़ा ग्राउंड में मल जा शानदार मुकाबला। शहबाज ऑडिटोरियम हॉल में राग रंग की महफ़िल जारी। मुख़्तलिफ़ शोबन में बेहतरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ शख़्सियतनि के शहबाज एवार्ड से नवाज़ियो वेंदो। सिंध समेत सॼे मुल्क में बलोच सक़ाफ़ती ॾियारो मल्हायो वियो। बलोचिस्तान ऐं सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में तकरीबूं, बलोची गीतनि ते झुमरियूं, बलोच सक़ाफ़त से मोहब्बत जो भरपूर इज़हार। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बलोच ॿारनि के सक़ाफ़ती ॾियारे जूं वाधायूं।